अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंध कोट खां निकितल मोहब्बत सिंध सुजागी मार्च मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदो कराची पहुची वियो। मलीर ऐं ॿियनि हंधनि लबाडो जलसे के अयाज़ लतीफ़ अली जो ख़िताब कंदो। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त अॼु लखे माण्हू कराची में गॾु थी सिंध दुश्मन मंसूबनि खे दफ़न कंदा। सभिनी भाइरनि भेनरुनि खे अपील आहे त प्रेस कॉन्फ्रेंस पहुची असांजे हिन मार्च में शरीक थियनि। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं, भले असांखे गोलियूं हणो पर असां पोइ ते न हटंदासीं। अमेरिका जी सदारती चूंडुनि में सख़्त मुक़ाबले खां पोइ डोनाल्ड ट्रंप खे तारीख़ी शिकस्त। जो बाइडन तारीख़ में सभ खां वधीक वोट खणी अमेरिका जो 46 सदर चूंडिजी वियो। जो बाइडन 290 इलेक्टोरल वोट हासिल कया। ट्रंप 214 वोट हासिल करे सघियो। जो बाइडन 20 जनवरी 2021 में सदारती उहिदे जो हलफ़ खणंदो। पहिरीं एशियाई औरत कमला हैरिस अमेरिका जी नायब सदर चूंडिजी वई। जो बाइडन जी कामयाबी ते संदसि हामी सॼे मुल्क में जश्न मल्हाए रहिया आहिनि। नए चूंडियल अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त अॼु अमरीकी अवाम जी कामयाबी जो ॾींहुं आहे। अवाम मूंखे मुल्की मईशत खे मज़बूत करण लाइ वोट ॾिनो आहे। मुल्क मां नस्ल परस्ती जे ख़ात्मे लाइ जंग करण जो वक़्तु अची चुको आहे। दुनिया में हिकु भेरो ॿीहर अमरीका खे क़ाबिल एहतराम मुल्क बणाईंदासीं। नए चूंडियल नायब सदर कमला हैरिस जो चवणु आहे त भारती माउ ऐं अफ्रीकी पीउ रखंदड़ औरत लाइ अमरीका जी नायब सदर थियणु एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे। अमरीकी सदर ट्रंप तरफ़ां चूंड नतीजा मञण खां इनकार बावजूद जो बाइडन जी टीम ऐं ट्रंप इंतज़ामिया में इक़्तिदार जी मुंतक़िलीअ लाइ ॻाल्हियुनि जी शुरूआत। ट्रंप चूंड नतीजनि खे ईंदड़ हफ़्ते अदालत में चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त जो बाइडन जी कामयाबी वारी ग़लत दावा में मीडिया संदसि मददगार बणियल आहे। हक़ीक़त इहा आहे त चूंडूं पंहिंजी पुॼाणी खां घणो परे आहिनि। आलमी अॻवाननि पारां अमेरिका जे नए चूंडियल सदर जो बाइडन खे वाधायूं ॾियण जो सिलसिलो जारी। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि जो बाइडन खे अमेरिका जो सदर चूंडजण ते वाधायूं। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त ग़ैर क़ानूनी टैक्स सेविंग्स ऐं क़ौमी नाणो फुरींदड़नि ख़िलाफ़ कैनेडा, फ्रांस, जर्मनी ऐं ॿियनि मुल्कनि पारां जो बाइडन खे वाधायूं। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी कोरोना वायरस वधीक 25 मरीज़नि जो अंग वधी 3,99 ताईं पहुची वियो। फ़ाल केसनि जो अंग 17,804 थी वियो। 3,18,417 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण लॻा। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो में कोरोना जा 6 केस ज़ाहिर। वाटर सेंटर में कोरोना जे केसेस जे तस्दीक थियण खां पोइ लाड़काणे भरिसां खैरपुर रोड ते वेन जो मोटरसाइकिल खे टक्कर, पीर संद फौत थी वियो। औरत ऐं नींगर ज़ख़्मी। सरहद वेझो क़ौमी शाहराह ते कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली खे टक्कर में 4 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। कंबरवासी ब नौजवान तनवीर हकड़ो ऐं मुमताज़ मुगेरी औरताणे आवाज़ ते हिरख जी कश्मोर थी विया।
चेल्हार वासी साजन नोड़ियो गुज़िरियल 7 सालनि खां कराची मां पुरस्कार नमूने गुम, संदसि वारिस परेशान। सिलसिलो जारी। सांगड़ में वापारियों के सर ते शटर बंद हड़ताल, कारोबार बंद, एहतिजाजी रैली भी कढी गई।